कामयाबियुनि ते अचां थो। तव्हां रिसेंटली हिकिड़े हॉस्पिटल ठाहिण जी योजना ठाही आहे जेका ख़ासि दिलि जे बीमारियुनि लाइ आहे। उन बारे में जेकॾहिं तव्हां विस्तार सां ॿुधाईंदा त सुठी ॻाल्हि। मां साईं ॿुधाइण तव्हांखे चाहियां थो त उल्हासनगर जीअं तव्हां अॻ में बि ज़िक्र कयो त का सुठी हॉस्पिटल वग़ैरह कान्हे का। हिते उल्हासनगर में का सुठी हॉस्पिटल न हुअण जे करे दिलि जा बीमार जेके आहिनि से बॉम्बे वञनि था। मां एग्ज़ाम्पल ॾेई सघंदुसि विथ फैक्ट्स एंड फिगर सां त बॉम्बे पहुचण में हुते छा थियो त मां इहा बि स्टडी कई आहे त हीअ जेका दिलि जी बीमारी थिए थी उहा राति जो थिए थी या सुबुह जो आवर्स में जनरली परसेंटेज में। उन वक़्तु को बि अहिड़ी सुठो असां वटि नर्सिंग होम कोन्हे, हॉस्पिटल कोन्हे। माण्हू वञनि था, हिकिड़े हंधा भिटकी ॿिए हंधि था थियनि, आरसी यूनिट नथो मिले, पोइ डॉक्टर चवंदा हिननि खे बॉम्बे खणी वञो। बॉम्बे खणी वञण जे वास्ते 2 कलाक लॻनि था उते पहुचण में, ऐं केतिरा सणे माण्हू वीचारा रस्ते ते दम तोड़े ॾींदा आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त भई हार्ट जे पेशेंट खे जेकॾहिं 2 कलाकनि जे अंदरि का ट्रीटमेंट मिले थी त बचण जी। इहा हॉस्पिटल घणा माड़ा थी ठहे तव्हांजे? मां ॿुधायां थो, इन खे ध्यान में रखी करे जेको आहे सो असांजो ट्रस्ट आहे साईं बाबा एजुकेशनल ट्रस्ट। उन्हनि इहो सुवालु सोचियो त भई छो कोन असां हिकु हार्ट हॉस्पिटल ठाहियूं। उन जे वास्ते कोशिशि कईसीं, तव्हां सां बि आयासीं, तव्हांजी महिरबानी आहे, मदद कयो ॿियनि सां। हॉस्पिटल अॼु उहा तयारु थी वई आहे जी। मशीनरी कुझु अची वई आहे जी, मशीनरी बाक़ी कुझु अचणी आहे। मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त असां चाहियूं था त अहिड़ी हॉस्पिटल हुजे जो असांजे कंहिं बि भाउ खे बॉम्बे वञिणो न पए। सभु सहूलियतूं जेके असां हुते ॾियूं, ऐं अहिड़ी हॉस्पिटल असां अहिड़े नमूने सां जेके बेंगलोर जूं एजेंसीज़ आहिनि जेके हॉस्पिटल ठाहींदियूं आहिनि, उन्हनि जे सलाह सां उन्हनि जे उनखे असां प्रोफेशनली इंगेज कयो। उहे हॉस्पिटल हॉस्पिक हिकिड़ी एजेंसी आहे बेंगलोर जी, उहा हॉस्पिटल ठही तयारु थी वई आहे। मशीनरियूं के अची वयूं आहिनि, के मशीनरियूं अचण जी आहे। असांजो स्ट्रगल आहे त छाकाणि त मेन मशीनरी जेका आहे सा आहे कैथ लैब। कैथ लैब में जेका एंजियोग्राफी ऐं एंजियोप्रेसी थींदी आहे उहा तमामु ज़रूरी आहे। उन जी कास्ट आहे 2.5 करोड़ रुपया। उन जे वास्ते हुई आहे स्ट्रगलिंग टू कलेक्ट द फंड। असांजे पूरे भारत में, भारत खां ॿाहिरि तमामु घणेई दानवीर सिंधी भाउर आहिनि। तव्हांजी अपील, तव्हांजो कार्य ॾिसी करे हू यकीनन असांखे मदद कंदा। तव्हां अॼु हिते आया, पंहिंजे कार्य खां वाक़ुफ़ु कयो। वक़्त जी तक़ाज़ा आहे, वरी ॿीहर मिलंदासीं। अॼु जी हीअ मोकिलाणी हिते ख़तमु। थैंक यू वेरी मच। शुक्रिया।